छॾियूं था। फैसलाबाद तव्हांजी टेक्सटाइल इंडस्ट्री जो गढ़ आहे। सितारा, गुल अहमद, कोहनूर, निशात, अलाए घणियूं कंपनियूं अरबे रुपयनि जी रोज़ प्रोडक्शन आहे। गुजरांवाला तव्हांजी सैनिटरी ऐं पखन ऐं बिजलीअ जे पुर्ज़नि जी इंडस्ट्रियल हब आहे। सियालकोट तव्हांजो स्पोर्ट्स जो, म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स जो ऐं सर्जिकल इंस्ट्रूमेंट जो मरकज़ आहे। पंजाब में इंडस्ट्री आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे। सिंध में रुगो ॾेढ अदा बंदा ॾेई वञे नाले अलाह जे 3000 कार्ड माई बीठी आहे, मोचड़े जो ज़ीपट आहे, वारनि मां हथ आहे। टीचर कराची में कुटजनि पिया, लेडी हेल्थ वर्कर्स कुटजनि पिया, माण्हुनि खे फुआरा पिया लॻनि, माण्हू गैलजनि पिया। फातिमा फरड़ो जो लाश पियो आहे, जान मोहम्मद महर जो लाश पियो आहे, अजमल सावंत जो लाश पियो आहे, माण्हू मरनि पिया। तव्हांजे सिंध में असांजो प्लान छा आहे? असीं त चाहियूं त सिंध में IT पार्क्स हुजनि। असांजो मुंहिंजो वसल हुजे, मुंहिंजे दोस्तनि जो वसल हुजे। तव्हांजे 160 किलोमीटर्स ते मोरे खां वठी राणीपुर ताईं 150 किलोमीटर्स ते पुल कान्हे। मोरे में आहे, पोइ वरी खैरपुर में आहे, विच में छो कोन्हे? हैदराबाद का झिरक आहे, पोइ झिरकनि ऐं ठटे खां पोइ वरी 100 किलोमीटर्स ताईं का पुल कान्हे दरियाए सिंध जे मथां। उते छो न धांधारी ऐं शाह बंदर जे विच में पुल हुजे हा? छो न कंदकोट वटि का पुल हुजे हा? गुड्डू ऐं सकर जे विच में 160 किलोमीटर पंध आहे, विच में का कनेक्टिविटी कान्हे। तव्हांजे यूनिवर्सिटीज़ में सब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि? नैनो टेक्नोलॉजी आहे, तव्हां वटि सोलर जी एनर्जी आहे, कॉस्मोलॉजी तव्हांखे पढ़ाइनि था। तव्हांजे यूनिवर्सिटीज़ में ओशानोग्राफी जा डिपार्टमेंट्स कमु कनि था। का शइ कान्हे। जेका रिवायती डिपार्टमेंट्स आहिनि, रिवायती टीचिंग आहे, रिवायती पढ़ाई आहे, उन में दुनिया में कीअं निकिरंदो? ॿार तव्हांजे स्कूलनि ॻोठनि में टीचर्स कोन्हनि, तव्हां वटि वैक्सीन कान्हे, तव्हांजी कोरोना जी वैक्सीन विकामी वई, हेपेटाइटिस कोन्हे, HIV लाड़काणे हैदराबाद जे ॿाराड़ियुनि में उरूज ते आहे। इन सॼे हशर में रुगो ही 3-4 क़ौम परस्त अचनि, इहा ॻाल्हि न आहे। ॻाल्हि आहे त ही जेको अज़ाब, जेको चंगेज़ खान जो लश्कर, कुबलाई खान जो गिचनि जा मीनार ठाहींदो, हिटलर जूं फौजूं अचनि पियूं सिंधनि खे कुचले, बुखियनि पेनू फ़कीरनि जा मीनार पियूं ठाहिनि, जेके कंगला रस्तनि ते पिननि पिया, उन्हनि मां कीअं जान छॾाइजे, मसलो उहो आहे। बढ़ते भी चलो, बढ़ते भी चलो, बाजू भी बहुत है, सर भी बहुत, कटते भी चलो, बढ़ते भी चलो, बाजू भी बहुत है, सर भी बहुत, चलते भी चलो के अब डेरे मंजिल पे डाले जाएंगे, चलते भी चलो के अब डेरे मंजिल पे ही डाले जाएंगे।